इरशाद जागीरानी ऐं सर शाह रिज़वी जी मेज़बानी में नशर थींदड़ सिंध टीवी जे सक़ाफ़ती प्रोग्राम सलाम सिंध में अॼु भलाले बेट धणी जो सजादर नशीन सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी ख़ासि महिमान बणियो। प्रोग्राम जी मेज़बान इरशाद जागीरानी आयल महिमाननि जे आदुरभाव सां गॾु सिंधी सक़ाफ़त ऐं शाह लतीफ़ खे भेटा ॾींदे प्रोग्राम जी शुरूआत शाइराणे अंदाज़ में कई। इन सिंध में सुहिणी मेहर बि आहे, इन सिंध में कारूंझर बि आहे, इन सिंध में लाल कलंदर बि आहे, इन सिंध में सिंधू दरियाव बि आहे, इन सिंध में हर ओलियाव बि आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे त हिन सिंध में भिटाई शाह बि आहे। प्रोग्राम में भिटाई जे सजादर नशीन सैयद वक़ार शाह लतीफ़ी चयो त सिंध ओलिया ऐं वलियनि जी धरती आहे जंहिं ते सदाईं मोहबतुनि जा गुल फुटा आहिनि। संदसि चवण त धरती तां नफ़रतुनि खे नास करण जो वाहिद नुस्ख़ो मोहबत ई आहे जेको लतीफ़ सरकार जे कलाम में पिणु मौजूदु आहे। सूफ़ीज़म जो मैसेज सॼे पाकिस्तान मां वञे। ही फ़क़ीर जेके आहिनि ही तक़रीबन 350 सालनि खां दरबार ते जनरेशन टू जनरेशन ये शइ पढ़नि पिया। सिलसिलो हलंदो थो हले, सिलसिलो हलंदो पियो हले ऐं उन में मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जिन जो राग सां को वास्तो न हुयो, ॿियनि मुल्कनि खां ॿी लैंग्वेजिस खां आहिनि, पर उहे बि अची इहो सिखनि था, पढ़नि था। प्रोग्राम में शाह लतीफ़ जे कलाम खे सवलाई सां नौजवाननि ताईं रसाइण लाइ हुकूमत खे अमली क़दम खणण जो ज़ोर भरींदे सैयद वक़ार शाह चयो त ॿोलीअ जी बका लाइ भलाई जो कलाम आम करण सां ई मुमकिन आहे। उन मौक़े ते सिंध टीवी जे सक़ाफ़ती नशरात खे वाखाणींदे सैयद वक़ार शाह चयो त हाणे भिटाई जे बेत सुता उथी जाग ऐं सिंध टीवी जे स्लोगन सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल ते अमल करण जी ज़रूरत आहे। तव्हांजो इहो स्लोगन तमामु ज़बरदस्त आहे। सही काश त हिन में कुझु असांजा नौजवान, कुझु असांजा कुझु बुज़ुर्ग जागी पवनि। सही 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 कुझु कमु करण जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां चयो त असां हिन वक़्तु बि ॼण सुतल आहियूं। प्रोग्राम में सिंध जे सक़ाफ़ती लिबास साज़न खाधनि ऐं महिमान नवाज़ीअ ते मेज़बाननि जे मनमोहींदड़ गुफ़्तगू सां गॾु लतीफ़ जे फ़क़ीरनि जॾहिं दंबूरो वॼाए भिटाई जा बेत ॻाया त महफ़िल में वेठल महिमाननि ऐं टीवी ॾिसंदड़नि जो मन मोहिजी पियो। पायो पांड गिचीअ में ज़ोर करे ज़ारी कान हणी कारी जो वणझारो हरी वणझारो